बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम ही आहे सिंध सां गॾु। मां आहियां जो मेज़बान लाड़काणे मां रशीद समो। नाज़रीन, प्रोग्राम ही आहे सिंध जो मक़सदु आहे त लाड़काणे जेके ज़िलो आहे उन जा जेके अहम जेके मसइला आहिनि उन्हनि जी निशानदगी करणु ऐं उन्हनि खे आला ऐवाननि ताईं पहुचाइणु। ऐं हिकु अहिड़ो ई मसइलो लाड़काणे शहर जो आहे जेको केतिरनि ई सालनि खां हल न थी सघियो आहे। जेलस बाज़ार ऐं सब्ज़ी मंडी जो जेको मसइलो आहे उहो तमामु वॾो मसइलो आहे, जंहिंमें लाड़काणे ज़िलो जंहिं रतेदेरो, नवदेरो, बाकराणी, ॾोकरी ऐं बाडरे समेत कंबर शहदाद कोट ऐं बलोचिस्तान जा जेके माण्हू आहिनि उहे बि हिते वापारु करणु अचनि था, सब्ज़ी मंडी अचनि पिया ऐं हिते सब्ज़ी ख़रीद पिया कनि ऐं सब्ज़ी विकिरो पिया कनि। इन सिंध बलोचिस्तान जा माण्हू लाड़काणे वारी सब्ज़ी मंडी में ऐं जेलस बाज़ार में अचनि पिया, वापारु कनि पिया। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंध हुकूमत तरफ़ां केतिरा भेरा ई इहो चयो वियो त हीअ जेकी जेलस बाज़ार आहे ऐं सब्ज़ी मंडी आहे उहा शहर खां ॿाहिरि जेको आहे शिफ्ट कई वेंदी, छो त ॾींहों ॾींहुं जेकी शहर जी आबादी आहे उहा लाड़काणे जी वधंदी पई वञे। हिन वक़्तु बि लाड़काणे जी ज़िले जी ॻाल्हि कजे त लाड़काणे ज़िले जी जेकी आबादी आहे उहा 18 लख खां वधीक आबादी वारो शहर आहे। ॾींहों ॾींहुं लाड़काणो वधंदो पियो वञे, पर हिते सब्ज़ी जो जेको मंडी आहे उहा पुराणी सब्ज़ी मंडी आहे जिते जेको आहे ॻुटियल आबादीअ में आहे। जेके रहवासी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि, छो त सब्ज़ी मंडी जे या जेलस बाज़ार जी ॻाल्हि कजे त इन्हनि ॿिन्ही जे जेके आस पास जेके रहवासी आहिनि उहे तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि जा जेके ॿार बच्चा सुबुह जो स्कूल वञनि पिया उन्हनि खे तमामु घणी उन्हनि में ॾुखियाई पई थिए या अस्पताल वञण में बि ॾुखियाई पई थिए। को मरीज़ आहे, छो त जेलस ऐं सब्ज़ी मंडी में सुबुह हुजे या शाम हुजे ऐं सवनि जे तादाद में जेके हेवी गाॾियूं आहिनि, ट्रकियूं आहिनि या 10 व्हीलर जेके गाॾियूं आहिनि उहे बीहजी थियूं वञनि, जंहिंजे करे जेके रहवासी आहिनि उहे तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि ऐं ट्रैफ़िक जो बि वॾो मसइलो पियो थिए, जंहिंजे करे जेके शहरनि खे तमामु घणी सख़्तु परेशानी आहे। ऐं इन ई हवाले सां असां जेके लाड़काणे जा रहवासी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं जेके वापारी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त जेके ज़िले इंतिज़ामिया आहे उन सां राब्तो थी सघे ऐं उनखां मौक़ुफ़ पुछा करे सघूं त इस्माइल राहू वज़ीर हो ऐं उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लाड़काणे में जेको आहे बाईपास तरफ़ सब्ज़ी मंडी शिफ्ट करण लाइ उन जोॻा क़दम वरिता हुआ, पर हिन वक़्त ताईं को बि उन ते अमल न थी सघियो आहे ऐं सब्ज़ी मंडी जेकी आहे उहा विच शहर में हुजण करे तमामु घणी सख़्तु परेशानी थिए पई रहवासियुनि खे। पर अनाज मंडी शिफ्ट थी वई आहे, पर मुकमल तौर ते उहा शिफ्ट नाहे थी सघी। उहो हुकूमत खे ऐं ज़िले इंतिज़ामिया खे लाड़काणे जा जेके वापारी आहिनि उन्हनि ॾेखाव तहत उते पंहिंजा कुझु जेके दुकान आहिनि या गोदाम आहिनि उते खोलिया था आहिनि, पर मुकमल तौर ते जेको कमु पियो हले, वापारु पियो हले, उहो लाड़काणे जी जेकी अनाज मंडी आहे उते पियो हले। इन ई हवाले सां जेके वापारियुनि ऐं जेके तव्हांजा रहवासी आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं ज़िले इंतिज़ामिया सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे इन बारे में। नाज़रीन, असां मौजूदु आहियूं जेलस ऐं सब्ज़ी मंडीअ में। हिते हितां जे रहवासियुनि सां ऐं जेके हिते माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। हीअ जेका आहे जेलस ऐं सब्ज़ी मंडी विच शहर में आहे, इहा शिफ्ट न थी आहे, इन हवाले सां तव्हां छा चवंदो? साईं, अर्ज़ु इहा आहे त असां बि घणे वक़्त खां वठी ॿुधंदा था अचूं त हीअ ॿाहिरि कढंदा, कॾहिं ओठा चौंक पिया ॿुधूं, कॾहिं मीरो खान चौंक वारे रोड ते पिया ॿुधूं त कढंदा, पर सियासी शायदि वाबस्तगियुनि जे करे हीअ अञा ताईं सब्ज़ी मंडी ॿाहिरि न निकिती आहे। एॾो त अज़ाब बणियल आहे हीअ सब्ज़ी मंडी जो ईंदड़नि वींदड़नि खे तमामु घणी तकलीफ़ थिए थी। ट्रकियूं अचनि थियूं साजुरी, न को गॾु गाॾी वारे खे रस्तो मिले थो, न चिंचीअ वारे खे, न आम माण्हुनि खे रस्ते ते सुबुह जो तमामु घणी तकलीफ़ आहे माण्हुनि खे। महिरबानी करे असां आला अख़्तियारनि खे अर्ज़ु था कयूं त हीअ महिरबानी फ़रमाए सब्ज़ी मंडी ॿाहिरि कढंदा शहर खां त इंतिज़ामिया जी महिरबानी थींदी। जो बेअंत असांजा ॻोठनि भरिसां मंडीअ जे असांजे ॿारनि बचनि खे सुबुह को बीमार आहे, को कीअं आहे, अचण वञण में असांखे एॾी तकलीफ़ आहे जो तोबा कर्ज़दारी करे वञे। सॼी मंडी जेका आहे मुकमल खलकड़ी थी वञे ऐं चिड़चिड़ियूं अलाए कहिड़ी निकितियूं गाॾनि जे एवज़े में। इहे त ईअं जो बेअंत में जॻह ई न आहे टपण जी, को माण्हू काॾे निकिरी 12-1 ताईं हली आसरो ई न सम्झो त को माण्हू टपी वञे। तमामु वधीक ॾुखियाई आहे, ट्रैफ़िक जाम थी वञे। ॿियो हे ट्रकियूं जेके बीहनि थियूं उनजे करे बि तमामु वॾो जेको आहे कलाकनि जा कलाक ट्रैफ़िक जाम आहे। इन सिलसिले में काफ़ी दफ़ा जेको आहे इहो
आला अख़्तियारनि खे शिकायतूं बि कयूं आहिनि त बाबा हिन जो को शिफ्ट कई वञे किथे ॿिए हंधि, ऐं अॻु में बि इहो सिलसिलो थियल हो, इन्हनि खे शिफ्ट करणी अञा ताईं न थी सघी आहे ऐं ट्रैफ़िक तमामु वधि में वधि जाम रहे थी। आला अख़्तियारनि खे अपील थी कजे त महिरबानी करे इनखे हिन वक़्तु किथे ॿाहिरि शिफ्ट कनि त जीअं ट्रैफ़िक जो मसइलो जेको इहो हल थिए। ॿियो इन जे करे ट्रकियूं तमामु घणियूं थियूं अचनि, जंहिंजे करे जेको आहे तो ट्रैफ़िक ॾाढी जाम रहे थी। यकीन कयो त वॾी तकलीफ़ आहे सब्ज़ी मंडी जेको आहे त विच शहर में हुजण जे करे जेको आहे त ॾाढी तकलीफ़ आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा, ही सरवर कॉलोनी, शहबाज़ रोड कॉलोनी ऐं अर्ज़ी भुट्टो खां वठी गुलाम भुट्टो ताणी जॾहिं असां वापसि निकिरूं था त इहा हिकिड़ी गिटी आहे, मिठाणी गिटी जेका आहे त उहा बि सुबुह टाइम जो जेको आहे त बंदि आहे हिन सब्ज़ी मंडी ट्रैफ़िक जे करे, रश जे करे। ऐं तव्हांखे मां हुन सां गॾो गॾु ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल कुझु महीना अॻु में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे न UC 12 जो दौरो बि कयो, हितां जो मोज़िज़ जेको आहे माण्हुनि उनखे शिकायत जेको आहे त ॾिनी हुई ऐं वॾे में वॾी शिकायत इहा ॾिनी हुई त बाबा हितां विच जेको आहे शहर मां सब्ज़ी मंडी घटाए जेको आहे त ॿाहिरि शिफ्ट कयो वञे। साईं असां त कोन चयो आहे, मुख़्तलिफ़ जेको आहे सो टाइमुनि ते एहतजाज वग़ैरह कया आहिनि त इहा गुतियल आबादी में सब्ज़ी मंडी आहे जंहिंमें ट्रकियूं अचनि थियूं त इंतिहाई ट्रैफ़िक जाम थी वञे, ॿार बचे खे गुज़रण में ॾाढी तकलीफ़ थी अचे ऐं पंहिंजो इंतिहाई तकलीफ़ आहे। को मरीज़ खणी कोन था वञी सघूं हितां ऐं का बि को बुज़ुर्ग तो लंघे थो क्रॉस नथो करे सघे, सॼो ॾींहुं ट्रैफ़िक जाम आहे हिन मंडी जे करे। इंतिहाई जेको आहे तकलीफ़ आहे, निकिरणु खपे पर निकिरे कोन थो। बाबा इना को कनि ज़ुल्म को कनि, रस्ता बंदि लॻा पिया आहिनि, म्युनिसिपालिटी वारा छा कयूं असां उन्हनि खे, पुलिस पैसा वरितियूं बीहारी बीठी आहे, ॿियो छा कयूं भला, जीअं तूं चए तीअं कयूं। असां जाॾो करणु विचरी वारा माण्हू न कंहिं फाथायूं अचे, हीअ हुकूमत वटि का बि न आहे इंसाफ़ अदालत, ॿियो कुझु बि न आहे। पटिजी विया त वञनि न, असां त कोन खणी विया बचाईंदसि हुते। दुकान ठहिया पिया आहिनि वञनि न बाबा हुते, दुकान ठहिया पिया वञनि न, भउ वञनि कोन था, वॾा फुलुट थिए असांखे हुते, बदमाश अचनि लाड़काणे में ॾाढा। हे मंडियूं तव्हां जंहिं बि वॾे शहर वञो, हे मंडियूं बाईपासनि ते हूंदियूं आहिनि। हिन टाइम वॾे में वॾो असां सां मसइलो इहो आहे त सुबुह जे टाइम सरवर कॉलोनी, शाहबारो कॉलोनी, गुलाम भुट्टो, अर्ज़ी भुट्टो ऐं न हे जेके कॉलोनियूं आहिनि उन्हनि मां जेके नियाणियूं सुबुह जो स्कूल लाइ निकिरनि थियूं न, उहे सेफ़ असांजूं नियाणियूं स्कूल ताईं नथियूं पहुची सघनि। हे वॾो मसइलो आहे मंडी जो। सुबुह जे टाइम में एतिरी असांखे तकलीफ़ आहे, एतिरी तकलीफ़ आहे, असां तव्हांखे छा ॿुधायूं। वॾो मसइलो आहे मंडी जो, हिते वॾी रश आहे हिते। ऐं गॾा गाॾनि वारा एॾी लापरवाहीअ सां, चिंचिन वारा एॾी लापरवाहीअ सां चिंचियूं गॾा गाॾा हिते बीहारियूं हलिया था वञनि, ॼण उन्हनि गॾा गाॾे ऐं चिंचीअ जो को मालिक ई न आहे। पोइ जंहिं टाइम हथु विझी अॻिते पोइ हिते गॾा गाॾे ऐं चिंचीअ कर त डंडा खयूं असांजे मथां भॻा था अचनि। ऐं प्लस में उन्हनि सां जेका हितां जी इंतिज़ामिया आहे 20-20 रुपया गॾा गाॾे ते वठे थी, चिंचीअ ते 20-20 रुपया वठी, उहा इंतिज़ामिया बि हिननि सां ॿधल आहे। असां जेके बि हिते हिन इलाइक़े जा माण्हू आहियूं, असांखे हिन मंडीअ मां वॾी तकलीफ़ आहे। असां आला अमरदनि खे अपील था कयूं त बराए महिरबानी करे हिन मंडीअ खे कंहिं बाईपास ते कढियो वञे, जीअं असांजा जे मासूम नियाणियूं सुबुह जो ॿार स्कूल जे लाइ वञनि था, उहे वॾो परेशान आहिनि। असां त जंहिं टाइम ॿार नंढा निकिरी स्कूल लाइ वेंदा आहिनि त असां परेशान हूंदा आहियूं त अलाह ख़ैरु करे सुभाणे के नंढड़े ॿार जे मथां गॾा गाॾो चढ़ी वञे, मथां का चिंची चढ़ी वञे। असां हिन महले वासियुनि खे, महलो न पर नेंदरो चौक सॼे हिन इलाइक़े खे वॾी तकलीफ़ आहे हिन शइ मंडीअ मां। बराए महिरबानी करे हीअ मंडी के बाईपास ते ॾिनी वञे। तकलीफ़ आहे, तमामु घणी तकलीफ़ आहे, एॾी ट्रैफिक थी वञे जो हर कलाक रोड बंदि थो थी वञे। माण्हू गर्मीअ में परेशान था थियनि, एतिरा परेशान था थियनि जो बी तंग थी था वञनि। सुबुह हिकिड़े हिकिड़ो अमरा गर्मीअ में बूसट चढ़ी थो गुज़ारे वियो ऐं एॾी मंडीअ जे करे गंदगी आहे, एॾो किन आहे जो माना रुॻो हिकिड़े किन आहे, किनियूं सब्जियूं किनियूं हे उछलाइनि था, उनजे करे वॾो किन आहे, तमामु घणी तकलीफ़ आहे। महिरबानी करे कॾहिं बाईपास ते या दोदाई बाईपास ते या कंहिं ॿी बाईपास ते मंडी लॻे त सही ॻाल्हि आहे। हिते तमामु घणी रश आहे, वॾी तकलीफ़ आहे साईं, माण्हू अचणु वञण जी वॾी तकलीफ़ आहे। गाॾे नंढो ॿार सोड़ वॾी आहे साईं, बिल्कुलु वॾी तकलीफ़ आहे माण्हू खे। वॾी ट्रकियुनि जी, गाॾियुनि जी, हर कंहिं जी सोड़ आहे वॾी अंदरि, बिल्कुलु। हा साईं, बिल्कुलु। माण्हू वॾो मुसीबत में अचे थो, बीमार रहे थो। हिते माण्हू जी ट्रैफिक वधीक आहे, गर्मी केॾी आहे। हाणे असां त चवंदा त हीअ मंडी हितां शिफ्ट थी के ॿाहिरि रोड ते लॻे, बाईपास कंहिं बाईपास ते लॻे। वॾी तकलीफ़ आहे हिते। सुबुह सां स्कूल लाइ निकिरूं था त हिते कलाकनि जा कलाक रश में असां ॿेड़ी था वञूं। तमामु घणी तकलीफ़ आहे असांखे। घणी तकलीफ़ इहा आहे त बाबा को बीमार आहे, को स्कूल थो वञे, को कॉलेज थो वञे, हे ट्रकूं ॾिसो था बीठियूं आहिनि विच रोड ते। काई बि पुलिस वारा हितां 20 रुपया, 30 रुपया, 50 रुपया
ख़र्ची वठी ट्रकुनि बीहारे था छॾनि, उहा आवाम खे तकलीफ़ आहे। हिते सब्जी मंडीअ में वरी रश थी थिए, पुलिस वारा अचनि था 20-30 वठंदा ट्रकुनि खां, वरी हिते रश करे थी वञे, घणियूं ट्रकियूं हिते बीह थी वञनि। सुबुह जे टाइम में 5-6 बजे टाइम आहे, ट्रकियुनि जो अॻ में ट्रकियूं थी अचनि, हिकु ॿी बहे, घणी रश थी थिए। सुबुह जे टाइम हिकु माण्हू मरी वियो हिते गर्मीअ जे करे। साईं सब्जी मंडीअ में त एतिरी तकलीफ़ आहे जो सवारी माना ट्रैफिक लॻी पई आहे। हाणे बि ॾिसो तव्हां साम्हूं ट्रैफिक जाम लॻी पई आहे, कोई अची वञी नथो सघे, नंढड़ा ॿार स्कूल लाइ कोई खणी नथो वञी सघे, जॻह ई कान्हे का, ट्रैफिक जाम थी वञे, माण्हू परेशान लॻा पिया आहिनि अवाम। लाज़मी ॿार शिफ्ट थिए त रश लॻी पई आहे, वॾी ट्रकियुनि जी किन लॻो पियो आहे, मींहुं वसे थो, किन आहे, हीअ हिते मज़ो नथी थिए, ॿार शिफ्ट थिए त बहितर आहे। तकलीफ़ रश धूड़ मींहुं थो वसे त का शइ माण्हू परेशान लॻो पियो आहे, सोड़ आहे, तकलीफ़ इहा ई आहे। मंडी ताईं जीअं त शिफ्ट थी वञे ॿार रश तमामु घणी आहे, शहर जे हिसाब सां आबादी वधंदी वञे थी। गवर्नमेंट खे सिंधी खे अपील कई त मंडी ॿार शिफ्ट कयूं ॾाढो जेको आहे त असांखे सुख मिलंदो। हिते रश घणी आहे, रक्षा आहिनि, क़िस्म क़िस्म जूं गाॾियूं अचनि थियूं, रेडियूं बीठियूं आहिनि, ट्रकियूं बीठियूं आहिनि, आवाम परेशान आहे। नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे मज़हर अली शेख साहिबु, जेको अॻवान आहे अनाज मंडी जो। उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। साईं वॾी महिरबानी टाइम ॾियण जी। ही कहिड़ी वजह आहे हिन वक़्त ताईं जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मिनिस्टरनि बि जेको आहे चयो आहे त सब्ज़ी मंडी ऐं जेकी अनाज मंडी आहे उहा शहर खां ॿाहिरि शिफ्ट कई वेंदी, छो नथी शिफ्ट कई वञे ऐं इन में तव्हांखे केतिरा मुश्किल आहे, तव्हां लाइ कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, ऐं ॿियो इहो ॿुधाइजो त जेको आहे हुकूमत तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलतूं जेको आहे ॾिनियूं आहिनि जेकॾहिं ॿाहिरि अनाज मंडी उन्हनि शिफ्ट बि कई आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त गुज़िश्ता काफ़ी सालनि खां वठी असांजो जेको आहे गवर्नमेंट सां इहो सिलसिलो हली रहियो आहे त जेका सब्ज़ी मंडी आहे न उनखे महिरबानी करे ॿाहिरि पिक कयो वञे। इन जे हुजण जे करे असांजी जेका न अनाज मंडी तमामु घणी डिस्टर्ब आहे। मेन चौराहो आहे जिते मेन एंट्रेंस आहे गाॾियुनि जो, उन गाॾियूं जेके आहिनि हिननि जे रेड़नि ऐं उन्हनि जे करे असां वटि एंट्रेंस ॾाढो तंग आहे। तव्हां हिन महिल बि हली सर्वे कंदो त असांजे रोड ते एॾी मुश्किलात आहे, जेकॾहिं असांजी हिन महिल सीज़न हली रही आहे, असांजी जेके गाॾियूं अचनि थियूं ॾाढियूं डिस्टर्ब आहिनि। असां गवर्नमेंट खे चई बीठा आहियूं त महिरबानी करे खुदारा सब्ज़ी मंडीअ खे ॿाहिरि शिफ्ट कयो, इन सां असांजा घणा मसइला हल थी वेंदा, असांजा घणा मसइला हल थी वेंदा। जेतिरे क़दुरु तव्हां गवर्नमेंट जी ॻाल्हि कयो था त गवर्नमेंट हिन महिल ताईं असांखे कंहिं बि क़िस्म जी का अहिड़ी सपोर्ट न ॾिनी आहे। इन सिलसिले में बार बार मां तक़रीबन DC साहिब सां मीटिंग थी चुकी आहे, SDM साहिब सां थी आहे, म्यूनिसिपल कमिश्नर सां थी आहे, त असांजे रोड ते जेको डिवाइडर लॻो पियो आहे उन सां गॾु जेके फ्रूट जूं ऐं सब्ज़ीअ जूं जेके रेड़ियूं आहिनि इन्हनि एतिरो असांजे मथां नज़लो किरायो आहे असांजी मार्केट जे मथां, जो असांजी सॼी मेन मार्केट जेका आहे न हिननि जे रेड़ियुनि जे दाबे में अची वई आहे। ऐं तव्हां उते हलंदव त इन्हनि जे रेड़ियुनि जे करे हिते जेको आहे न एॾी गंदगी थी वई आहे। गंदगीअ सां गॾु जेको असांजो इंटेंस आहे न, असांजी गाॾियूं जेके अचनि थियूं ॾाढी दुश्वारी सां थियूं अचनि, असांजे ॾाढी तकलीफ़ आहे अनाज मंडीअ खे। असां खुदारा वरी बि गवर्नमेंट खे चवंदासीं त महिरबानी करे सब्ज़ी मंडीअ खे ॿाहिरि मुंतक़िल कयो त जीअं असां सुख जो साह खणी सघूं। अच्छा, जेकॾहिं उन्हनि अनाज मंडी ॿाहिरि शिफ्ट कई आहे हुकूमत, पोइ तव्हां जेको आहे अनाज मंडी मीरो खान चौंक ते बि ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां ॿुधायो आहे त हीअ अनाज मंडी ॿाहिरि शिफ्ट थी वई आहे, पोइ छो तव्हां होॾे न पिया वञो ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं उन को मसइलो आहे या का मुश्किल आहे? सर मसइलो इहो आहे त अनाज मंडी असांजी जेका थोक जी थींदी आहे न, जंहिंमें असांजा ठिया लॻंदा आहिनि ऐं अॾा लॻंदा आहिनि, जिते असांजा वाक हलंदा आहिनि, उन सिलसिले में गवर्नमेंट असांखे रिलीफ ॾिनो हुयो त उहा अनाज मंडीअ जो जेको सिलसिलो आहे उहो ॿाहिरि निकितो वञे। उहा असांजी अनाज मंडी ॿाहिरि निकितल आहे। हिते जेका आहे उहा ट्रेडिंग वारी आहे। हिते जेका अनाज मंडी आहे उहा ट्रेडिंग वारी आहे, जेका कटो 5-5 कटा 10 कटा सेल कंदी आहे। एक्चुअल जेको मेन अनाज मंडी जो सिलसिलो हूंदो आहे जंहिंमें तव्हांजा लॻंदा आहिनि पंहिंजो खोड़ा लॻंदा आहिनि, जिते वाक थींदा आहिनि, उहो सॼो सिलसिलो असांजो शिफ्ट थियल आहे न्यू अनाज मंडी पंहिंजो मीरो खान चौक ते। असांखे कंहिं बि क़िस्म जो यार गवर्नमेंट जो असांखे कंहिं बि क़िस्म इहो न आहे त तव्हांजी बि अनाज मंडी किथे शिफ्ट थियणी आहे, असांखे कंहिं बि क़िस्म जो कोई इल्म में न आहे। ऐं असांजी हिते जेको आहे न उहो सिलसिलो न आहे जेको तव्हां चवो था न, उन जे बावजूदि असां वटि हिते जेको आहे रिटेल जो कमु आहे, रिटेल एंड होलसेल जो कमु आहे, ऐं मेन जेको अनाज मंडी जो कमु आहे उहो असांजे ॿाहिरि शिफ्ट थियल आहे। नाज़रीन असां सां गॾु हिकु ॿियो वापारी मौजूदु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। साईं वरी महिरबानी हाफ़िज़ साहिबु,
ई केतिरे ई अरसे खां मसइलो आहे सब्ज़ी मंडी जो जेको आहे विच शहर में आहे इन जी हिन वक़्त ताईं ॿाहिरि न थी सघी आहे ऐं आख़िर छा वजह आहे ऐं केतिरी तकलीफ़ खे तव्हांखे थिए पई? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त असां शहरी चाहींदासीं त इंतज़ाम बि बहितर रहे ऐं ट्रैफ़िक जो सिस्टम बि बहितर रहे ऐं मामलात आसान हुजनि, छो त ख़रीदारी जो मर्कज़ आहे जेलस, ख़रीदारी जो मर्कज़ आहे अनाज मंडी, फर्टिलाइज़र। हाणे उते माण्हू पंध में नथा अची सघनि, जिते पंध न अची सघनि त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। रोड वेकिरे हुजण जे बावजूद बि ऐं फायर ब्रिगेड बि उते थी बीहे त ज़ाहिर आहे रस्तो खपे न। जेकॾहिं सब्ज़ी मंडी शिफ्ट थियण सां का उन्हनि खे एराज़ी वधीक खपे त उहा बि गवर्नमेंट उनखे प्रोवाइड करे न। असां शहरी इन शहर जे भलाई में आहियूं ऐं पब्लिक जे भलाई में आहियूं ऐं मामलात आसान करण जे मूड में आहियूं त जीअं कारोबार वधे ऐं शहरनि खे शहर नज़र अचे ऐं साफ़ सुथरो नज़र अचे। ऐं लाड़काणो भुटे जो शहर, भुटे साहिब जो शहर आहे त असां चऊं था त उहो एॾो साफ़ सुथरो नज़र अचे ऐं माण्हुनि खे उन शहर में अचण सां ख़ुशी महसूसु थिए त असां इन शहर में आहियूं। जेतिरो नालो ॿुधो आहे उहो शहर ओड़ो ई आहे। असां शहरी तावन करण लाइ बि तयारु आहियूं ऐं वापारी बि तावन करण लाइ तयारु आहियूं। जेको बि इंतिज़ामिया खे सपोर्ट खपे असां उनजे लाइ तयारु आहियूं। पंहिंजो इंतिज़ामिया बि इहो चए पई त अनाज मंडी बि शिफ्ट कई वई आहे मीरो खान ते ऐं इहा सब्ज़ी मंडी बि शिफ्ट थींदी, पर अनाज मंडी बि जेकॾहिं शिफ्ट थी आहे त उन जा जेके दुकानदार आहिनि उहे बि हिन वक़्तु हिते अनाज मंडीअ में आहिनि ऐं इहे मुकमल जेको आहे हिन वक़्तु ताईं छो न थी सघिया आहिनि। अनाज मंडी जेका आहे न साईं, हिते होलसेलर वेठा आहिनि। जेका बि अनाज मंडी जाते सरव जो कणिक अचे थी या ॿियूं सरह जूं वैरायटियूं अचनि थियूं उहे सभु ओॾे शिफ्ट थियल आहिनि ऐं सभु उते ई कमु था कनि। ऐं उहा अनाज मंडी हीअ पुराणी काउंट थींदी आहे, उहा न्यू अनाज मंडी काउंट थींदी आहे। उते न्यू अनाज मंडी में बाक़ाइदे कारोबार आहे, सभु दुकान आहिनि, वॾे पैमाने ते कमु आहे जिते ट्रैक्टर ऐं उनखां पोइ सरह जो जेको बि अचे थो सामान, कणिक ऐं ॿियूं वैरायटियूं आहिनि उहे सभु अचनि थियूं ऐं उते शिफ्ट थियल आहे। बाक़ी जेके हिते वेठा आहिनि अनाज मंडीअ में उन्हनि जो होलसेल जो कमु आहे ऐं टेलीफोन ते होलसेल में सौदो थींदो आहे। बाक़ी जेको बि गाॾियुनि ते सामान ईंदो आहे ऐं ट्रकियुनि ते, बल्कि ट्रैक्टरनि जो जेको सामान आहे, कणिक या ॿियूं, उहे सभु उते अनाज मंडीअ में, न्यू अनाज मंडीअ में थींदियूं आहिनि। पहिरियां त मां थोरा तो आहियां आवाज़ टीवी जो हिन मतिलबु त मेन इशू आहे शहर जो, जंहिंजे लाइ तव्हां हिनखे हाईलाइट कयो आहे। ऐं यकीनन वाक़ई इहो वॾो मसइलो आहे, ट्रैफ़िक जो तमामु घणो हिते मतिलबु फ्लो आहे ऐं जंहिंजे करे माण्हुनि खे अचवञ में तमामु घणी तकलीफ़ थी थिए, ख़ासि तौर ते स्कूल जे टाइम ते, या मतिलबु इहो आहे त कॾहिं कॾहिं कोई अहिड़ो एमरजेंसी केसिस थियनि था त उन वक़्तु काफ़ी हिते ट्रैफ़िक जो मतिलबु मसइलो हूंदो आहे। ऐं गवर्नमेंट खे काफ़ी दफ़ा चैम्बर ऑफ कॉमर्स जे प्लेटफॉर्म ते या मुख़्तलिफ़ एसोसिएशन जे प्लेटफॉर्म ते अपील बि कई आहे, गुज़ारिश बि कई आहे ऐं इहो थियणु खपे सब्ज़ी मंडी खे। ऐं काफ़ी दफ़ा आला अमलदारनि चयो आहे त असां शिफ्ट करण जे मतिलबु त आहियूं प्रोसेस में, पर अञा ताईं थियो न आहे। पर हिनजी तमामु घणी ज़रूरत आहे छो जो पॉपुलेशन बि तमामु घणी वधी वई आहे ऐं उन सां गॾोगॾु ट्रैफ़िक जो बि इशू आहे। ॿारनि खे स्कूल वञण वक़्तु या कॾहिं एमरजेंसी कैजुअलिटी वञण वक़्तु बि काफ़ी तकलीफ़ थिए थी पई। जेकॾहिं इहो थी वियो ॿाहिरि सब्ज़ी मंडी अनाज मंडी शिफ्ट थी त तमामु घणो शहरनि खे इन सां फ़ाइदो थींदो। नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु आहे इक़बाल अहमद शेख साहब, जेको ख़ज़ानची आहे सब्ज़ी मंडी जो यूनियन जो। उन सां बि ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। साईं इक़बाल साहब, हीअ जेकी सब्ज़ी मंडी आहे हिते विच शहर में आहे, इन जे हवाले सां तव्हां छा चवंदो ऐं हुकूमत कहिड़ा इन ते पाबंद? वॾी महिरबानी तव्हांजी आवाज़ टीवी वारनि जी जो तव्हां हिन मसइले खे उजागर कयो आहे। हीअ असांजो हाणे को मसइलो न आहे, हिनखे तक़रीबन 25-30 साल थी विया आहिनि जो हीअ गुतियल आबादी में जेको आहे त सब्ज़ी मंडी अची वई आहे। उनजे करे काफ़ी सारा जेके स्कूल जा शागिर्द अचनि वञनि था उन्हनि खे बि तकलीफ़ आहे, लेडीज़ आहे, फैमिलीज़ आहिनि, उन्हनि खे बि तकलीफ़ आहे, असांखे बि तकलीफ़ आहे। सब्ज़ी मंडी विच शहर में हुजण जे करे ऐं एराज़ी उनजी थोरी हुजण जे करे असांजो जेको फ्रूट वग़ैरह अचे थो, हिंदाणा थिया या हींअर अंबनि जी सीज़न आहे, उन में बि पेटियूं रखण जी एतिरी जॻह कोन्हे का। काफ़ी सारा चकर असां खुलियल कचहरी में बि जेको हाणे इस्माइल राऊ साहिबु आयो करोना खां पोइ, उनखे बि आगाही ॾिनीसीं त सर असांजी जेकी सब्ज़ी मंडी आहे उहा हिनखे ॿाहिरि शिफ्ट कयो वञे। पोइ उन में असां खां उन DC साहिबु जेको तारिक मंज़ूर चांडियो आहे या जेको वज़ीर आहे इस्माइल राऊ, उन बि पुछा कयो त तव्हांखे किथे सब्ज़ी मंडी खपे। असां उन्हनि खे इहो ई चयोसीं त असांखे शहर खां 15-10 किलोमीटर ॿाहिरि कढी ॾियो,
अहिड़ी सरकारी ज़मीन ते जेका माना 20-25 साल 30 साल घटि में घटि उते हुजे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त हुकूमत जा जेके वाइदा आहिनि उहे सिर्फ़ु वाइदा ई रहिजनि था ऐं हितो निकिरण खां पोइ उन्हनि खे का ॻाल्हि यादि नथी पवे त असां पोइ हिते अवाम सां पब्लिक सां जेको वाइदो करे आयासीं उहो पूरो न कयोसीं। वरी वरी असां एहतिजाज उथारियूं था, काफ़ी सारा चकर मीडिया ते बि जेको आहे त इहे ख़बरूं असां हलायूंसीं, पर उन बावजूद बि को खड़तेल न निकितो आहे अञा। नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु आहे आसिफ़ अली जतोई साहब, जेको सब्ज़ी मंडी जो सदर आहे। इन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। साईं जतोई साहब, वॾी महिरबानी टाइम ॾियण जी। साईं, हीअ जेकी हुकूमत तरफ़ां बि इहो चयो वियो हो त जेकी सब्ज़ी मंडी आहे, अनाज मंडी आहे, उहा शिफ्ट कई वेंदी शहर खां ॿाहिरि, छो त विच में हाणे कुटियल आबादी थी वई आहे, तमामु जेको आहे आबादीअ में वाध अची वई आहे। इन हवाले सां तव्हां छा चवंदो, ऐं जेकी सब्ज़ी मंडी जेकी शहर ॿाहिरि जो हुकूमत जेको आहे कहिड़ा जोगा उपाउ वरिता आहिनि? सब्ज़ी मंडी जंहिं महिल मुंहिंजो वाल साहब हुयो सदर हुयो, उन महिल मूंखे 25 साल पहिरियों त ॾबी रश थी वई, सिटी में अची वई असांजी मंडी। पोइ उन महिल असांजी इहा डिमांड हुई त सिटी मां असांखे कढी कंहिं ॿाहिरि कंहिं वॾो फ्लैट ॾिनो वञे, उते असां सब्ज़ी मंडी उते शिफ्ट कई वञे। त पोइ उन टाइम में असांजी हीअ जेका मौजूदा सब्ज़ी मंडी आहे 9 एकड़नि ते मुश्तमिल आहे, उते असांजी नई सब्ज़ी मंडी उन्हनि ठाही 3 एकड़नि ते। पोइ असां चई असांजी खूह मां कढी त असांजी क़बर में था विझो। पोइ असांजो वाल साहब वारा ॿिया उतां जा उहिदेदार उन्हनि उहो न विया, शिफ्ट न कयूं। पोइ ज़रदारी साहब खे मां चयो, अदी फराइल टालपुर साहिबा खे बि चयो, त उन वज़ीर आला खे हिदायतूं कयूं। वज़ीर आला पंहिंजी बुक ते लिखी बि वियो साईं कामिल शाह उन्हनि महिल। उन खां बाद में इस्माइल राव मिनिस्टर हुयो, उहो आयो, असांजी पुराणी सब्ज़ी मंडी विज़िट कयूं, नई सब्ज़ी मंडी ॾेखारी बि आहियूं, चौदगी ते तव्हांजी शिफ्ट था कयूं। उन भरिसां पब्लिक स्कूल ॿुधाइनि पिया। त पोइ हलंदे हलंदे कोरोना अची वई, त वरी सब्ज़ी मंडी वारो इशू ॼण न सफ़ा दॿिजी वियो। असां राज़ी आहियूं, असांखे शहर मां कढी तव्हां किथे ॿिए हंधि प्लाट ॾियो, असां उते शिफ्ट थियण जे लाइ तयारु आहियूं। 50 एकड़ ते ॾियो घटि में घटि, त आईंदा जीअं 50 साल जे लाइ या 100 साल जे लाइ त उहा उते क़ाइमु रहे सब्ज़ी मंडी। अच्छा, वाज़िब ही जेको अनाज मंडी आहे उहा उन्हनि केतिरनि जेको आहे एकड़ ते आहे, ऐं उन ॿाहिरि जेकी शिफ्ट कई अथऊं, इन में मुकमल तौर ते अनाज मंडी शिफ्ट थी वई आहे या न? उन टाइम में सब्ज़ी मंडी अनाज मंडी जंहिं महिल शिफ्ट थी, हाजी मुनवर अब्बासी उन महिल MP हुयो, त उन जी गैराबाद ज़मीन उन वरी सब्ज़ी मंडी वारनि अनाज मंडी जे लाइ ॾेई छॾी। करोड़े रुपया उन ज़मीन तां कमाया। जेका टके जी ज़मीन हुई उन्हनि करोड़नि रुपया, भुॻड़नि जी मुठि वारी ज़मीननि करोड़नि रुपयनि कमायूं। पोइ उतां सब्ज़ी मंडी वारनि जे लाइ, अनाज मंडी वारनि जे लाइ मुंहिंजे ख़्याल में त उन्हनि 12 एकड़ रखी, पर हिन असांजी सब्ज़ी मंडी खे 4 रस्ता आहिनि, मौजूदा सब्ज़ी मंडी खे। हुननि जेका नई उन्हनि महिल ठाही, उनखे हिकिड़ो रस्तो ॾिनो जेको असां अनाज मंडी क्रॉस करे पोइ असां सब्ज़ी मंडी में वञूं, हिकु रस्तो। 3 रस्ता असां हिते कटे छॾियूं। पोइ बक़ाया सॼी हिते शेख कम्यूनिटी उते घणो अनाज मंडी में उन्हनि जा घणो वापारु आहे, उहो कब्ज़ा करे विया। माना जेके हुननि जे हिसे जी, असांजे हिसे वारी बि ज़मीन उहो पाण ॾेखाराए विया। नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु आहे बशीर अहमद शेख साहब, जेको चैम्बर ऑफ कॉमर्स लाड़काणे जो प्रेसिडेंट आहे, सदर आहे। उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे नज़र। सर, वॾी महिरबानी टाइम ॾियण लाइ। बशीर साहब, ही तमामु वॾो मसइलो आहे, ॾींहों ॾींहुं आबादी बि वधंदी पई वञे, ऐं जेकी विच आबादी में आहे पंहिंजो सब्ज़ी मंडी ऐं पंहिंजो अनाज मंडीअ खे त शिफ्ट कयो वियो आहे मीरो खान चौक ते, पर उहा मुकमल तौर ते उन शिफ्ट न थी सघी आहे। बाक़ी सब्ज़ी मंडी हिन वक़्तु ताईं उहा बि जेको आहे विच शहर में आहे। इन हवाले सां तव्हां छा चवंदो? तव्हां वापारी बि आहियो, उन्हनि जा अॻुवान बि आहियो, तव्हां इन हवाले सां तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाह। जीअं त जेका अनाज मंडी आहे उहा हिन महिल हिते ट्रेडर्स आहिनि वेठा। अनाज मंडी जो बेसिकली कंसेप्ट इहो हूंदो आहे त जेको ग्रोअर्स माल खणी ईंदा आहिनि, ऑक्शन थींदो आहे, उहो सिस्टम सॼो मीरो खान चौक ते जेको ओॾे वियो आहे उते ई कमु थींदो आहे। हिते जस्ट जेको पंजाब खां जेको चांवर ईंदो आहे
ट्रेडर्स आहिनि उहो बिज़नेस थींदो आहे हिते। बाक़ी ओवरऑल अनाज मंडी टोटल फुल फ्लेशल हुई आहे। हे जस्ट राइस ट्रेडर्स वेठा आहिनि जेके पंजाब खां माल आणे ऐं हिते सॼे शहरनि में सप्लाई कंदा आहिनि। सब्ज़ी मंडी जो इहो आहे त इहा सब्ज़ी मंडी पुराणी आहे। कुझु टाइम जेका अनाज मंडीअ सां गॾु प्लाट उनजो बि सब्ज़ी मंडी जो वरितो वियो। ADP जे स्कीम जे तहत उते शेड बि ठहिया एशियन डेवलपमेंट जा, पर उन्हनि जेको वापारी हुया उन्हनि उन जे 90s जे उन में उन्हनि इन ते एतिराज़ु कयो त असांखे हिन खां उते अञा तकलीफ़ ईंदी, एरिया वाइज़ अञा वॾी हुअणु खपे। जेका हिते शहर जे विच में कंजेशन थी वई आहे, आए दिन अॼु बि असांजी मीटिंग हुई, मां हिते बिज़ी हुयुमि, हिकिड़ो असांजो आया काउंसलेट आयो जनरल, पोइ असां AC साहब कल्ह SSP साहब खे चयो आहे त हिते सब्ज़ी मंडी वटि जेके इहे पुश कार्ट रेड़ा ऐं उन्हनि जे करे शहर जो सॼो ॼण ईअं कंजेशन थी वई आहे। अॼु बि उन्हनि जे लाइ चयो त उन्हनि जो उहे बि वीचारा बेरोज़गार न थियनि, उन्हनि जो बि को तव्हां अल्टरनेट कयो। ऐं सब्ज़ी मंडी शिफ्टिंग जो बि इहो हले थो, ऑफिसर बि था अचनि। ओठा चौक ते बि हिकिड़ी साइट उन्हनि पॉइंट आउट कई, पर कुझु हुते वरी हिन महिल शहर जी जहिड़े नमूने सां आबादी वधी वई आहे त हिते ॿिया वरी इंस्टीट्यूट हुते शिफ्ट थी विया आहिनि। हुते हिननि चयो त हाणे हिते असांखे अञा तकलीफ़ थींदी। अञा ताईं हुन सब्ज़ी मंडी नईं जे लाइक़ु आहे, छो त उन्हनि जे लाइ हाणे हिन लैंड खां तमामु, छो त फ्यूचर 10-20 साल जो प्लान ठहे तॾहिं उहा एरिया मिले न, त ऐं उनखे शहर बि डिस्टर्ब न थिए। ॿाहिरों जेके गिरोर्स आहिनि उहो पंहिंजो जेको सां खणी अचनि ऐं ॿाहिरों खपाए वञनि, छो त हिन में ॿियनि शहरनि जा बि वापारी हिते नंढे तालुकनि जा बि हिते अचनि था। नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु आहे न्याज़ अबड़ो साहब, शहरी इतिहाद जो अॻवान आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो इन हवाले सां छा चवणु आहे। साईं न्याज़ साहब, वॾी महिरबानी टाइम ॾियण जी। साईं, ही केतिरनि ई सालनि खां वॾो इशू आहे जेको सब्ज़ी मंडी जेकी आहे लाड़काणे शहर में ॾींहों ॾींहुं आबादी वधंदी पई वञे, ऐं उन खां पोइ जेको आहे ही सब्ज़ी मंडी विच शहर में आहे, ऐं ॿियो जेकी अनाज मंडी आहे उहा बि मुकमल तौर ते शिफ्ट न थी सघी आहे। ऐं सब्ज़ी मंडी विच शहर में हुजण सां इहे जेके कहिड़ा कहिड़ा मसइला था थियनि, ऐं इहो इन जे हवाले सां तव्हां छा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। भई तव्हां तमामु अहम इशू जेके आवाम जो आधार बणियल आहिनि, असांजे लाड़काणे में सब्ज़ी मंडी हाणे विच शहर में थी चुकी आहे। अनाज मंडी बि विच शहर में, चौधारी आबादी आहे विच में, जेके मतिलबु कमर्शियल पटीअ ते आहे। सब्ज़ी मंडियूं ॿियनि शहरनि में तव्हां ॾिसो त तक़रीबन शहर जे इन हदुनि खां ॿाहिरि हूंदियूं आहिनि। अनाज मंडियूं ॿाहिरि ईंदियूं आहिनि, बस स्टैंड ॿाहिरि हूंदा आहिनि। पर बदकिस्मती हिते इहा आहे त हीअ मुंहिंजे ख़्याल में जनरल मसरफ़ जे दौर में हीअ सब्ज़ी मंडी अनाज मंडी ॿाहिरि ठही। सब्ज़ी मंडी बि बार ऐलान कनि था, कॾहिं किथे सर्वे थिए थी त हिते सब्ज़ी मंडी अचे थी, कॾहिं हिते अचे थी। पर मूंखे सम्झ में ॻाल्हि थिए थी त गवर्नमेंट जी साॻी धुर जी, इंतिज़ामिया बि साॻी धुर जी, ऐं यूनियन जा जेके उते नुमाइंदा आहिनि अनाज मंडी में या सब्ज़ी मंडी में, उहे बि साॻी पार्टी जा माण्हू आहिनि। त पोइ सम्झ में ॻाल्हि थिए थी त इहो आवाम जो मसइलो, अहम मसइलो जेको आहे, सेंसिटिव मसइलो आहे, त इहो हल छो नथो थिए? इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे। बार ऐलान बि थियनि था। वापारी अनाज मंडी जेका ॿाहिरि थी आहे मीरो खान चौक ते, त उहा बि तव्हां ॾिसो त मुकमल तौर ते उते अञा माण्हू शिफ्ट कोन थिया आहिनि। नंढा नंढा वापारी कुझु माण्हू विया आहिनि, जीअं कणिक जा वापारी ॿिया टिया। बाक़ी जेके भाण जूं डीलर आहिनि उहे बि हिते वॾा टाला लहनि था, टकियूं लहनि थियूं, या चांवरनि जेका सीज़न अचे थी, चांवर सीज़न इहा हूंदी आहे त तव्हां घुमण जी बि जाइ हुते सब्ज़ी मंडी में, पंधु घुमण जी बि जाइ नथी मिले। मोटरसाइकिल बि क्रॉस नथी थी सघे, हिकु ट्रक हेॾो थी बीहे, ॿियो होॾो थी बीहे। जॾहिं त हाई कोर्ट जो हुकुम आहे त 10 बजे खां पोइ हेवी व्हीकल शहर में अचे, पर उहे तव्हां ॾिसो ॾींहं जो मंझंदि जे टाइम ते या शाम जे टाइम ते जेसिताईं ट्रैफिक जो वॉल्यूम तमामु घणो हूंदो आहे, उन टाइम ते बि इहे गाॾियूं हुते बीठियूं आहिनि। जैसे हिकु ट्रक जो लोड लहण में या भाण जी ट्रक जे लोड लहण में तक़रीबन कलाक लॻनि था। 1000 बोरियूं उन में ट्रक में या टाले में अचनि थियूं, 1000 बोरियूं लहण सां कलाक लॻंदा। इन कलाक जे दौरान जेका ट्रैफिक कंजस्ट थिए थी, माण्हू परेशान थियनि था, स्कूल जा ॿार आहे की बीमार, एम्बुलेंसियूं, मतिलबु तमामु घणी हिकिड़ी तकलीफ़ थिए थी। इंतिज़ामिया खे इन शइ ते जेको नोटिस वठणु खपे, ऐं इहो अहम इशू आहे, शहरनि जो मसइलो आहे। सब्ज़ी मंडी बि सर्वे थी चुकी आहे, बार चवनि था ओठा चौक ते कॾहिं किथे, पर उहा बि अञा ताईं सब्ज़ी मंडी बि शिफ्ट कोन थी थिए। सो इहे 2 अहम इशू आहिनि जेके, इन खां अलावा शहर में ॿिया बि काफ़ी मसइला आहिनि, पर हिन तव्हां ॿिनि मसइलनि खे हाईलाइट कयो आहे त इन्हनि ते ॻाल्हाईंदासीं।
त सब्जी मंडी जो हल हिते ॿाहिरि निकिरण सां ट्रैफिक जो काफ़ी जेको आहे बहिरान हल थी सघे थो, मसइलो हल थी सघे थो। ट्रैफिक जेको आहे वॉल्यूम जेको तमामु घणो हिते ट्राला ट्रकियूं अचनि थियूं, इन्हनि जी जेके हिते ॿाहिरों बाईपास सर्किल रोड ॾांहुं जे उहे गाॾियूं ईंदियूं त पोइ ट्रैफिक जो हिकिड़ो बहिरान ख़तमु थी सघे थो। वरी बि मां हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे, हितां जे इंतिज़ामिया खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त हीअ जेके शहर जा बुनियादी मसइला आहिनि इन्हनि ते ध्यानु ॾिनो वञे। इहे माण्हुनि जे लाइ तमामु हिकिड़ी तकलीफ़दा ऐं अज़ाब बणियल आहिनि इहे मामला मसइला। इहे जेकॾहिं हल न थींदा आवाम पंहिंजो तकलीफ़ुनि में मुसीबतुनि परेशानियुनि में जेको आहे वक़्तु हुनजो गुज़रंदो, परेशानी में हूंदा, उन्हनि जे लाइ गुज़र सफ़र जेको आहे शहर में तमामु हिकिड़ो तंग थींदो थो वञे। त सब्जी मंडी जे लाइ सर्वे थी चुकी आहे, उन सब्जी मंडीअ खे बि ॿाहिरि शिफ्ट कनि। अनाज मंडी जेके बक़ाया हिते दुकान आहिनि अनाज मंडी में इन्हनि खे बि फौरन नोटिस ॾेई इन्हनि खे ॿाहिरि कढियो वञे। नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु आहे असिस्टेंट कमिश्नर अहमद अली सूमरो साहब, उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो इन हवाले सां छा चवणु आहे। साईं सूमरो साहब, वॾी महिरबानी टाइम ॾियण जी। सर, हीउ केतिरे अरसे खां ई वॾो मसइलो आहे जेको अनाज मंडी आहे उहा मुकमल तौर ते उन जेकी नई अनाज मंडी आहे उते शिफ्ट न थी सघी आहे, ऐं सब्ज़ी मंडी जे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे मिनिस्टर जेके आहिनि इस्माइल राहू बि अॻूणो जेको हुयो उन बि विज़िटियूं कयूं ऐं इहो बाईपास तरफ़ मुंतक़िल करण लाइ कयो, पर हिन वक़्त ताईं छा मसइलो आहे जो इहा सब्ज़ी मंडी विच शहर में आहे, आबादी ॾींहों ॾींहुं वधंदी पई लाड़काणे जी, विच शहर में सब्ज़ी मंडी आहे ऐं रहवासी जेके आहिनि उहे तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि, इन हवाले सां तव्हां छा चओ? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुलु इहा आहे सब्ज़ी मंडी शहर जे विच में, ऐं इन जे लाइ गवर्नमेंट ऑफ सिंध काफ़ी दफ़ा कोशिशूं कयूं हुन त इन खे शिफ्ट कजे ऐं कहिड़े तरफ़ कजे उन जी का कंसेंसस कोन थी सघी आहे हिकु राय त आया इन खे नए देरे रोड ते वठी वञिजे या इन खे बाकराणे रोड ते वठी वञिजे या इन खे जेको आहे वगल रोड ते खणी वञिजे। इहो इंशाअल्लाह काफ़ी दफ़ा कोशिशूं सचाई सां थियूं आहिनि, सही तरीक़े सां थियूं आहिनि, पर हिन महिल ताईं उहा अञा कंक्रीट अहिड़े क़िस्म जो आइडिया प्लान न आयो आहे। उहा एग्रीकल्चर डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे उन ते कमु करे थी पई, ऐं इहो जीअं थी वियो ऐं ज़मीन उन्हनि जी अलाट थी वई ऐं उन खां पोइ उनते कंस्ट्रक्शन करणु शुरू कंदा, पोइ 2-3 सालनि अंदरि स्पीडली जेकॾहिं उहा ठही वेंदी ऐं इहा जेका असांजी सब्ज़ी मंडी आहे इहा शिफ्ट थी वेंदी त यकीनी तौर ते जेके बि इंक्रोचमेंट सां रिलेटेड इशूज़ आहिनि इन सॼे इलाइक़े में उहे सभु ख़तमु थी वेंदा। ऐं बाक़ी रही ॻाल्हि जेका आहे तव्हांजी अनाज मंडी आहे त अनाज मंडी त गवर्नमेंट ऑफ सिंध डिस्ट्रिक्ट लाड़काणे वारनि उहा पहिरियां ई शिफ्ट करे छॾी आहे साइट एरिया में, उते हू काफ़ी कमु कनि था। बाक़ी जेके हिते वेही करे अञा कुझु उन्हनि जा डीलर्स हिते इस्तेमालु कनि था त यकीनी तौर ते उन्हनि जी बि लोडिंग ऑफलोड थिए थी, पर उहा एतिरे वॾे पैमाने ते न आहे, पर पोइ बि उन्हनि जो बि ट्रैफिक जैम में उन्हनि जो बि हिकिड़ो हिसो थिए थो। त उन्हनि सां बि असां मीटिंग कयूं था जीअं उनखे मुकमल तौर ते चऊं त तव्हांखे जॾहिं शिफ्टिंग थी वई आहे त तव्हां उहे मुकमल शिफ्ट कयो। अॼु बि मुंहिंजी ASP सिटी सां ऐं जेको बि म्यूनिसिपल जो एंटी इंक्रोचमेंट फोर्स आहे सॼी असां वेही करे प्लान कयो आहे त हफ़्ते जे अंदरि असां सुठे तरीक़े सां इन अनाज मंडी सब्ज़ी मंडी जेलस बाज़ार जे ॿाहिरियों जिते तमामु घणी इंक्रोचमेंट थिए थी उहा असां 2-3 दफ़ा भरपूर तरीक़े सां ऑपरेशन कंदासीं त जीअं कम अज़ कम ट्रैफ़िक जे फ्लो में रवानी अचे ऐं ट्रैफ़िक न रुकिजे। नाज़रीन, अवां लाड़काणे वासी जेके हुया उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु आहे तमामु वॾो आज़ार आहे, ट्रैफ़िक बि जाम पई थिए ऐं जेकॾहिं मरीज़ को माण्हू इस्पताल लाइ खणी पियो वञे त घर खां उनखे 2-3 कलाक पिया लॻी वञनि, छो त सब्ज़ी मंडी ऐं अनाज मंडी जेकी जेलस बाज़ार आहे उते रश जेको आहे तमामु घणी पई थिए, ट्रैफ़िक तमामु वॾी जाम पई थिए। सिंध हुकूमत खे घुरिजे त जेकी लाड़काणे जी अॻ में त जेकी आबादी हुई उहा 5 खां 6 लख हुई, जंहिंजे करे जेको आहे विच इहा लाड़काणे जी जेकी आबादी आहे ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे ऐं हाणे लाड़काणे जी आबादी जेको आहे वधण सबबु जेको आहे ही सब्ज़ी मंडी ऐं अनाज मंडी जेकी आहे उहा विच शहर में थी वई आहे, जंहिंजे करे जेके लाड़काणे वासी आहिनि उन्हनि खे तमामु घणी मुश्किलातुनि थियनि पियूं। ऐं ही लाड़काणे जी जेकी सब्ज़ी मंडी ऐं अनाज मंडी आहे हिते न सिर्फ़ु लाड़काणो बल्कि सिंध बलोचिस्तान जा जेके आहे या सिंध जा ॿिया जेके लाड़काणे जे जेके आसपास वारा इलाइक़ा आहिनि, कंबर शहदाद कोट ऐं बलोचिस्तान जा वापारी बि हिते अचनि पिया। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान रशीद समो खे ऐं कैमरामैन अल्ताफ़ वलीअ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाई।